शहीद बुटे जे उहिदेदारनि जा लाड़कड़े जा जेके बि दोस्त आया आहिनि खां पुछंदासीं त हिन दौर में जेको हीअ हले थो हींअर वोटिंग वग़ैरह हाणे थियण वारी आहे BD इलेक्शन जी, इन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे त आवाम छा था सम्झो वरी कहिड़े तरफ़ वञणु चाहींदो हाणे? सॼी ॻाल्हि जेतिरो मुंहिंजी पंहिंजी माना हिकिड़ी ख़्यालु आहे त मुआशिरो वॾो डिवाइड कयो वियो आहे। हुन में मुआशिरे बिगाड़ण में घणा अंसर आहिनि। मुआशिरो तमामु लालची करे छॾियो अथनि। हर माण्हू पंहिंजे मफ़ाद लाइ सोचे थो। इवन एसी ताईं जो मूंखे त ईअं थो लॻे, पर ईअं आहे बि सही त हिते भाउ खां बेज़ार आहे। जॾहिं बेज़ारी आहे मुआशिरे में, डिवाइडेशन आहे, त उते घणो जेको असरु आहे त हर माण्हू उहो थो ॾिसे जेको जंहिंखे चांस मिले त असां बि उन जे हिसे में वञूं त का असांजे लाइ जेको सुधिरो का चङाई थिए। हाणे हिते बि ईअं ई आहे, जेके हुकूमतूं आहिनि, जेके इक़्तिदार में वेठियूं आहिनि, उहे हिन BD जी इलेक्शन ते ज़रूरु असरअंदाज़ थींदियूं। नज़रियाती सियासत आहे कोन, ऐं नज़रियाती हवाले सां उहा सोच बि कोन्हे त मिसाल को चङो माण्हू बीठो आहे ऐं असां सम्झूं बि त हीउ बाक़िरदार आहे, ईमानदार आहे, हुन में सचाई आहे ऐं घणो कुझु करे सघे थो पंहिंजे क़ौम जे लाइ या पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां। पर हिते घणा अहिड़ा अंसर आहिनि जेके उनखे वोटर खे बि उन दॻे ते पहुचाइण में के रंडकूं आहिनि। छा शहीद बुटे जो आहे प्रोग्राम BD इलेक्शन में पंहिंजा माण्हू बीहारण जो? बिल्कुलु बिल्कुलु, असां पंहिंजे ज़िले जे हवाले सां त बाक़ाइदे असांजी तयारी आहे। इंशाअल्लाह असां पंहिंजे जेको आहे पार्टी जे तरफ़ां हर जेको आहे UC में पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं, महिनत कंदासीं, फाइट कंदासीं, उन बदकिरदार माण्हुनि जे साम्हूं ज़रूरु ईंदासीं। इंशाअल्लाह उहो अवाम ते डिपेंड आहे त हू पंहिंजे जे लाइ छा थो माना सोचे या उनजी डिमांड छा आहे, या हू पंहिंजी चङाई जे लाइ कंहिं सुठे माण्हू खे अॻिते आणणु चाहे थो या अञा उन दुगुणनि में जेको आहे फासण थो चाहे। सभु सियासतदान या हितां जा जेके बि लोकल फर्द आहिनि उन्हनि खे बि अवाम सुञाणे थो। जेकर असां शहीद बुट वारनि खे बि जेकर अवाम सुञातो ऐं मौक़ो ॾिनो त इंशाअल्लाह असां ज़रूरु